अल्लाह 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 सैयदते पढ़निया गाल नबी का करनिया सलवात सैयदते पढ़निया गाल नबी का करनिया ये को नबी जो जिक्र कनो बेड़ी तंजी करनिया सलवात सैयदते सलवात सैयदते बहनिया काल नबी का करनिया जे को नबी जो जिक्र कंदो बेड़ी तंजी करनिया सलवात सैयदते नफिल नमाज़ों रोज़ा ज़कातों फर्ज़ खुदा जा आईने बिना सलात फर्ज़ खुदा जा असल कबूल नाहिने नफिल नमाज़ों रोज़ा ज़कातों फर्ज़ खुदा जा आईने बिना सलात फर्ज़ खुदा जा असल कबूल नाहिने टूटी वडी अडिया नबी का करनिया टूटी वडी अडिया काल नबी का या अली 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 मौला अली। मोहतरम जनाब साईं कोरट जो रीडर कुर्बान अली सहतो साहब जो खैर पंजी बारगाह में चादरे ज़ैनब जे सदके पंजी बारगाह में साईं जो अडो को खैर पंजी बारगाह में उहद जबल जे नो लिखण कबूल फरमा ओ मौला कुर्बान अली साईं के ऐं अम्मा जी जल के मदीने ईरान इराक जी मोजज़े सां जल्दी ज़ियारत हाज़िरी नसीब फरमा कुर्बान साईं जे सभिनी भाइरनि खे भेनरुनि खे साईं बिलावल मेमण साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला हिन घराणे ते जेके भी मुश्किलातूं आहिनि इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा सकीना जे सदके हिननि तो मुश्किलातूं सभु दूर फरमा हिननि जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं अता फरमा हिन घराणे जा क़यामत ताईं सजण साम्हूं हुजनि हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा ओ मौला साईं साईंदाद खान फुलपोटो साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा साईं जे बचड़नि खे शहज़ादो जेको सऊदी में रहे थो उन खे साईं जे सभिनी घर वारनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा साईं गुलाम शबीर आराई साहब खे गुलाम शबीर साईं जे बचड़नि खे शहज़ादे खे अमड़नि न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा सैयद बाबा भूरल शाह बादशाह साईं खे साईं भूरल साईं जे बचड़नि खे इमाम सजाद जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा साईं आबिद हुसैन साईं खे साईं आबिद साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा मोहम्मद अयाज़ मंगनहार साईं खे रोज़ी में एॾो गंज ॾे जो क़यामत ताईं न